नाज़रीन, तालीम के हवाले से सिंध हुकूमत तरफा कयल दावा सिर्फ़ दावाउनि ताईं महदूद है। नऊं कोट वेझो प्राइमरी स्कूल मोलीडिनो चांडियो जी बिल्डिंग न हुअण सबब शागिर्द ऐं शागिर्दाणियूं वणनि जी छांव में तालीम पिराए रहियूं आहिनि। वधीक रिपोर्ट करे रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर नवीद बजीर। जी बिल्कुल, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं नौकोट जे वेझो तहसील जोडो जे स्कूल मोलेडिनो चांडियो में। गुज़िरियल 27 साल का इन स्कूल में तकरीबन 50 खां 60 ॿार तालीम हासिल करे रहिया आहिनि, मगर इन स्कूल के अञा ताईं बिल्डिंग फराम न कई वई आहे ऐं ॿार खुले आसमान हेठि तालीम हासिल कनि पिया, जॾहिं त हुकूमत सिंध जे तरफ़ां तालीम जी बहितरी जे लाइ कयल दावा ई रहिजी विया आहिनि। असां हिन वक़्तु स्कूल में मौजूदु ॿारनि जे वालिदैन खां मालूम करूं था त उन्हनि जो इन बारे में छा चवणु आहे। असांजो इहो ई चवणु आहे त असांजा ही नंढड़ा मासूम ॿार आहिनि जेको सो उहो सीउ जे करे जेको सो नथा पहुची सघनि, नथा अची सघनि, छो जो अॻियां बिल्डिंग कोन्हे, का ॻाल्हि कोन्हे। ही 27 साल खां अॻे जी ॻोठ असांजी ऐं स्कूल में ॿार पढ़नि पिया ऐं अॼु तक का बि सहूलियत असांखे गवर्नमेंट जी तरफ़ां कोन मिली आहे। असांजे स्कूल कोन्हे, ॿारड़ा आहिनि तक़रीबन 50-60 ॿारड़ा आहिनि, तंहिंजे लाइ स्कूल कोन्हे, खुले आसमान हेठि पढ़नि पिया। 27 साल थी विया आहिनि ॿारड़ा पढ़नि पिया। हिकिड़ो उस्तादु आहे असां वटि जंहिंजो साईं नालो कादर बख्श किनोड़ी आहे, उहो बि असांजे स्कूल में मौजूदु आहे। तंहिंखे 27 साल थी विया आहिनि, अञा ताईं असांखे बिल्डिंग न आहे मिली। हे नियाणियूं आहिनि, छोकिरा आहिनि, वीचारा खुले आसमान हेठि पढ़नि था। असीं गवर्नमेंट खां इहो ई इतलाह कंदासीं त असांखे स्कूल ॾिनी वञे, बिल्डिंग ॾिनी वञे। ॾेई वञे, असां बिल्डिंग कोन्हे, असीं ॿाहिरि वेठा आहियूं, असांखे सीउ ऐं लॻे थो। स्कूल में 44 ॿार पढ़नि था, अॼु ताईं असांखे बिल्डिंग न आहे मिली। असीं गवर्नमेंट खे गुज़ारिश था करियूं त असांखे बिल्डिंग ॾिनी वञे। जी त तव्हां स्कूल में ॿारनि जूं ऐं उनजे वालिदैन जूं ॻाल्हियूं ॿुधो। ॿारनि जो चवणु आहे त सियारो अचण खां पहिरीं असांखे बिल्डिंग ॾिनी वञे त जीअं असीं आला तालीम सुठे नमूने सां हासिल करे सघूं। कैमरामैन टीम सां गॾु नवीद बजीर, SS न्यूज़, नौकोट।